सिंधी समाज के ओबीसी में कोटो मिले ही मांग किथे कई वई ऐं सिंधु नरेश राजा दाहिर सेन जी मूर्ति किथे लगे ही मांग किथे कई वई हुई ऐं हिन जे अलावा अन्य महत्वपूर्ण ॻाल्हियूं किथे थी हुयूं अॼु मां ॿुधाईंदुसि तव्हांखे। भारतीय सिंधु सभा जा राष्ट्रीय पदाधिकारी उत्तर प्रदेश जे दौरे ते निकतल हुआ ऐं हिन दौरान आगरा में एक बैठक कई वई हुई। हुन बैठक में घणई विषयनि ते ॻाल्हियूं थी हुयूं। पूरी स्टोरी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी भजन सिंधी न्यूज। उत्तर प्रदेश जे दौरे ते निकतल भारतीय सिंधु सभा जे राष्ट्रीय पदाधिकारीनि सिंधी सभ्यता ऐं संस्कृति जे प्रचार प्रसार लाइ हुननि शहरनि में बैठकूं कयूं जे शहरनि में सिंधी वधीक संख्या में रहंदा आहिनि। उत्तर प्रदेश जे दौरे ते निकतल भारतीय सिंधु सभा जा राष्ट्रीय अध्यक्ष श्री लद्दाराम नागवानी जी, राष्ट्रीय मंत्री श्री अशोक अगनानी जी, उत्तर प्रदेश जा कार्यवाहक अध्यक्ष श्री भगतराम छाबड़ा जी, डॉक्टर महेंद्र कुमार तीर्थानी जी आदिन आगरा जे दरसी ते ठहियल हिक होटल में थियूं बैठक में समाज जा अगुवाई प्रबुद्ध वर्गन सां गॾु सिंधी समाज जे उत्थान ते चर्चा कई। हिन बैठक में आगरा, टूंडला, फिरोजाबाद ऐं मथुरा जे सिंधी पंचायत ऐं संस्थाउनि जा पदाधिकारी ॿियो सिंधियुनि व्यापारियुनि हिस्सो वरितो। राष्ट्रीय अध्यक्ष श्री लद्दाराम नागवानी जीअ चयो कि जे शहर में सिंधी वधीक रहंदा आहिनि हुननि शहर में सिंधु नरेश राजा दाहिर सेन जी मूर्ति स्थापित करण जी सरकार खां असीं मांग था करियूं। हुननि चयो कि सिंधु सभ्यता जी वाहक भारतीय सिंधु सभा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, दिल्ली सहित सभिनी प्रांतन में सिंधु सभ्यता जो प्रचार प्रसार जो कम करे पई। राष्ट्रीय अध्यक्ष चयो कि उत्तर प्रदेश में भी घणई सिंधी रहंदा आहिनि। इन खे ध्यान में रखी करे भारतीय सिंधु सभा जी नई इकाइयुनि जो गठन कयो वेंदो। उत्तर प्रदेश जे कार्यवाहक अध्यक्ष श्री भगतराम छाबड़ा जी चयो कि सिंधी भाषा जी समृद्धि लाइ प्रयास करणु ज़रूरी आहे। हिन करे पाण में जॾहिं बि ॻाल्हायूं वधीक खां वधीक सिंधीअ में ई ॻाल्हायूं। राष्ट्रीय मंत्री श्री अशोक अगनानी जीअ चयो कि असांजे वॾनि असां लाइ समृद्ध विरासत छॾी आहे। हुननि जे पद चिन्हनि ते हाणे नई पीढ़ी खे हलणो पवंदो। मथुरा जा अॻवान श्री रामचंद खत्रीअ जीअ सिंधी समाज खे ओबीसी में आणण जी वकालत कंदे चयो कि विभाजन में पंहिंजो सभु कुझु गंवाइण वारे सिंधी समाज कॾहिं कुझु कान घुरियो, पर असांजी नई पीढ़ी ओबीसी में न हुजण जे करे सरकारी नौकरियूं ऐं योजनाउनि जो फ़ाइदो कान वठी पाईंदियूं आहिनि। हिन करे सिंधी समाज खे हाणे ओबीसी कोटे जी ज़रूरत आहे। मथुरा जा समाज सेवी डॉक्टर प्रदीप उकरानी जी चयो कि हर शहर में सिंधी पुस्तकनि ऐं साहित्यनि जी लाइब्रेरी हुजणी घुर्जे, जंहिंसां नई पीढ़ी सिंधी संस्कृति खे ॼाणे सघे। बैठक में भगवान झूलेलाल जी मूर्ति जे अॻियां ॾीओ ॿारण खां पोइ प्रार्थना कई वई ऐं भारतीय सिंधु सभा जे राष्ट्रीय पदाधिकारियुनि जी घणई जोरदार स्वागत ऐं अभिनंदन कयो वियो। बैठक में चंद्र प्रकाश सोनी, गागन दास रामानी, घनश्याम दास देवनानी, परमानंद अतवानी, जगदीश डोडानी, नंदलाल आयलानी, हरीश टहलियानी, राजकुमार गुरनानी, मेघराज दियालानी, जेपी धर्माणी, सुशील नोतनानी, अमृत माखीजा, किशोर बुद्रानी, जयप्रकाश केशवानी, अशोक पारवानी, भजनलाल प्रधान, महेश सोनी, सुंदर चेतवानी, जेठा पुरुषानी, लाल एम सोनी, अशोक कोडवानी, टूंडला खां ओम प्रकाश बलेचा, फिरोजाबाद सां मदन आनंदी आदि मौजूद रहा। कीअं लगी अॼु जी असांजी हीअ ख़बर ऐं तव्हां पंहिंजे शहर जी भी कोई न्यूज़, कोई ख़बर
जेका भी सिंधी कार्यक्रम थियनि था तव्हां मूंखे मोकिले था सघो। ऐं कोई बि अगरि तव्हां भॼन था ॻायो, गीत था ॻायो सिंधी में, उहो बि तव्हां मूंखे मोकिले था सघो। मुंहिंजे सिंधी चैनल ते तव्हांजी हर सिंधी ॻाल्हि तुरंत स्वीकार आहे ऐं हुनखे मां प्रदर्शित कंदुसि। ऐं पूरे देश ऐं दुनिया में रहण वारा जेतिरा बि सिंधी परिवार आहिनि जेको हिनखे ॾिसनि पिया, हिनखे शेयर करण, लाइक करण, कमेंट करण ऐं अगरि असांजे चैनल सां गॾु तव्हां नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब जरूर करनि ताकि कोई बि अहिड़ी वीडियो तव्हांखे लगातार मिलंदी रहे। त ठहियल हुजो असां सां गॾु, जुड़ियल रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहियो सिंधी भॼन, सिंधी न्यूज। किशोर साण इसरानी सां गॾु।